27 डिसंबर त्यार थियो जंगी खान बेरोही में हलेणो आ। कादी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। 27 डिसंबर त्यार थियो जंगी खान बेरोही में हलेणो आ। काजी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। काजी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। कायद इब्ने कायद ईंदो मज़ो महफ़िल पंहिंजीअ में थींदो। कायद इब्ने कायद ईंदो मज़ो महफ़िल पंहिंजीअ में थींदो। ऐं मौलाना महमूद सद खां सुहिणो बयान पो सुणेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। 27 डिसंबर त्यार थियो जंगी खान बेरोही में हलेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। इंदो भाऊ राशिद खालिद जेको सिंध जो सुहिणो आकाइद। इंदो भाऊ राशिद खालिद जेको सिंध जो सुहिणो आकाइद। हर जाइत जेको चवंदो आ हक़ सिंधिन खे वठी ॾियणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। 27 डिसंबर त्यार थियो जंगी खान बेरोही में हलेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। ऐं ईंदो साईं अब्दुल्ला थी पवंदी ॾाढी उते वहवा। ऐं ईंदो साईं अब्दुल्ला थी पवंदी ॾाढी उते वहवा। ऐं ॾाढो अब्दुल्ला है वरी हिन जलसे में भी पुॼेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। 27 डिसंबर त्यार थियो जंगी खान बेरोही में हलेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। साईं अब्दुल कयूम अदा साईं अब्दुल कयूम अदा मौलाना सऊद अफजल बिसदा। साईं अब्दुल कयूम अदा मौलाना सऊद अफजल बिसदा। हिन शेर में खोड़े साहब जो ऐलान ही वाज़ेह करेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। 27 डिसंबर त्यार थियो जंगी खान बेरोही में हलेणो आ। काज़ी पटी जर खेल लगे कुरान जो जलसो बुधेणो आ। हियू सितराई जो जलसो वॾो आ भाऊ अब्दुल रज़ाक रखियो। हियू सितराई जो जलसो वॾो आ भाऊ अब्दुल रज़ाक रखियो। अचो उन जी दावत ते सारा ही हुकुम अमीर जो मञेणो आ। काज़ी पटी
ज़र खेल ज लगे कुरान।